लॻ ओलहे तरफ़ वंगो पतण ते कोयले बठन ऐं कुपन जो आधार वधी वियो। इंतज़ामिया ख़ामोश तमाशा बणियल आहे। जॾहिं त ॿियनि शाहीन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वंगे ते कोयले जे भट्ठियुनि जो दूं ऐं दज़ थियण सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन सिलसिले में दूं दज़ थियण सबबि इलाइक़े वासी मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। इलाइक़े वासी जेके माण्हू भट्ठनि ते कमु कंदड़ मुलाज़िम आहिनि उन्हनि खे जबरी पोरियो करण ते मजबूर करे छॾियो आहे। अञा ताईं कंहिं बि क़िस्म जो नोटिस न वरितो आहे। जॾहिं त होॾां ॿिए तरफ़ सिंध हुकूमत 15 ॾींहं रोज़गार बंदि रखण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं भट्ठा मालिक पंहिंजे मन मस्ती में आहिनि। होॾां ॿिए तरफ़ समाजी अॻुवान कलोई जो मौलवी मोहम्मद रमज़ान लुंड जो चवणु आहे त कोरोना वायरस भट्ठनि जे दूं दज़ थियण सबबि इलाइक़े वासी शहरी सख़्त परेशान आहिनि। बस वारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द नोटिस वठी भट्ठनि ऐं कुपन जो आधार खां ज़िंदगी मफ़लूज खां खेसि बचायूं वञनि त ॿी सूरत में एहतजाज सां मजबूर करण लाइ तयार आहियूं। रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद हसन शाहीन न्यूज़ ब्यूरो चीफ मिठी सरपाकर। एॾो दूं आहे इन भट्ठे ऐं इन भट्ठियुनि जो असांजा बच्चा तमामु उन जे नक मां रत ऐं निड़ी में सूर ऐं उन्हनि खे बुखार ऐं उन्हनि खे खंघि छॾे कोन थो। छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो ई आहे त इन्हनि खे बंदि कराइनि ऐं असांजी ज़िंदगी बचाइनि।